अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इशूज़ में तव्हांखे भली कार। नाज़रीन, सिंध जूं जेके हालतूं हिन वक़्तु आहिनि इंतिहाई अफ़सोसनाक आहिनि, अज़ियत ॾींदड़ आहिनि। किरोड़े माण्हू बेघर आहिनि, माल लुड़ी वियो आहे, घर लुड़ी चुका आहिनि, हर तरफ़ तबाही असांखे नज़र अची रही आहे। इन समूरी सूरताल में असीं अॼु जी जेकी सूरताल आहे त वज़ीर आज़म इन सूरताल खां पोइ दौरो कयो आहे, सखर में ब्रीफिंग वरिती आहे, उनखां पोइ फ़िज़ाई जाइज़ो बि वरितो आहे। 15 अरब रुपया माण्हुनि जी बहालीअ लाइ सिंध हुकूमत हवाले कया आहिनि। 25,000 रुपया मुतासिरनि खे ॾियण जो ऐलान कयो आहे। लाज़मी आहे इहे पैसा बिल्कुलु घटि आहिनि, तमामु वॾी तबाही थी आहे ऐं उन तबाहीअ जे करे माण्हू जेके आहिनि इंतिहाई तकलीफ़ में माण्हू आहिनि। उहे ॾींहं 2010 जा अगरि यादि कजनि था, ख़ैरपुर नाथन शाह उहो शहर हो अॼु जिते FP बंद खे घारा आहिनि, सिम नालनि खे घारा आहिनि। असीं ॾिसूं था LBOD जी सूरताल उहा ओवर टॉप आहे, मंछर जी सूरताल ॾिसूं था उहा ओवर टॉप आहे। त अगरि असां ख़ैरपुर नाथन शाह जा 2010 वारी सूरताल खे ॾिसूं था, अॼु जॾहिं ख़ैरपुर नाथन शाह जा माण्हू ख़ौफ़ में आहिनि, उन जे करे ई ख़ौफ़ में आहिनि त 2010 में जॾहिं बंदि टुटो त जॾहिं असीं उते ॿेड़ियुनि में पहुतासीं ख़ैरपुर नाथन शाह शहर में, त सॼे शहर जे अंदरि ॿेड़ियूं हली रहियूं आहियूं। ॼण त राकास घुमी वियो हो। उते हिकु अमड़ मिली हुई, खोड़ माण्हू मिलिया हुआ जेके बंद ते वेठल हुआ। संदन चवणो हो त राति जो जॾहिं बघड़ उनायूं कनि था उन्हनि खे तमामु घणो ख़ौफ़ थिए थो। ख़ैरपुर नाथन शाह हिकु शहर सॼो राकास घुमियो। अॼु उहा सूरताल आहे। मेड़ हुजे, ख़ैरपुर नाथन शाह हुजे, समूरा आसपास जा शहर हुजनि, फरीदाबाद हुजे, कंबर शहदादकोट हुजे, असीं जॾहिं उमरकोट ऐं थर जे पासे था वञूं, अॼु उते बि इहा सूरताल आहे। मिरपुर ख़ासि वञूं था, उते सूरताल आहे। नौशरो फिरोज़, जेकवाबास, को बि सिंध जो अहिड़ो शहर न आहे, दादू हुजे, ॼामशोरो हुजे, जिथे दाह न हुजे, जिथे बरसाति तबाहियूं न मचायूं हुजनि। को अहिड़ो ॻोठु नथो मिले सॼी सिंध में जंहिंजा कचा घर मुकमल तौर ते तबाह न थिया हुजनि, रोड रस्ता तबाह न थिया हुजनि। नेशनल हाईवेज़, इंडस हाईवेज़, जेके तमामु वॾियूं शाहरायूं जे सॼे मुल्क मां उनजी ट्रैफ़िक हले थी, उहे तबाह थी चुकियूं आहिनि। उते पाणी पहुची चुको आहे। इन अहम सूरताल आहे। सॼी सिंध जे अंदरि परेशानी आहे। लाज़मी आहे माण्हुनि जूं अखियूं, माण्हुनि जूं उमेदूं सिंध हुकूमत ॾे आहिनि त उन्हनि खे रिलीफ मिले, माण्हू रेस्क्यू थियनि, रिहेबिलिटेशन जो वरी प्रोसेस शुरू थिए। उन समूरी सूरताल ते असीं अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। असीं कोशिशि कंदासीं त सिंध हुकूमत जे ज़िम्मेवार माण्हुनि सां असां ॻाल्हि ॿोल कयूं, ॿियनि माण्हुनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कयूं त सिंध जे अंदरि जेकी हीअ सूरताल पैदा थी आहे उन में हुकूमत कहिड़ा उपाउ वठी रही आहे, उन सां गॾोगॾु जेको आम माण्हू आहे उहो केतिरो भोॻे रहियो आहे। इन अहम इशूअ ते असां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां अचो त ॻाल्हि ॿोल कयूं। असांखे हाणे सिंध जे सूबाई वज़ीर तालीम सैयद सरदार शाह जेको फोकल पर्सन पिणु आहे उमरकोट में, उन असांखे जॉइन कयो आहे। साईं सरदार शाह साहिबु, तव्हां उमरकोट जा फोकल पर्सन बि आहियो, हिन समूरी सूरताल खे विज़िट बि कयो पिया, किथे किथे विज़िट्स करे रहिया आहियो, छा था सूरताल ॾिसो उमरकोट ऐं सॼे बेल्ट जी? उमरकोट सभ खां वधीक इन करे मुतासिर थियो आहे त उमरकोट जो तव्हां लंघ आहे पाणीअ जो मथियनि ज़िलनि जो, कांगड़, नवाबशाह, मीरपुर ख़ासि, वीदे मथां जेके ज़िला जेके आहिनि उन्हनि जो पाणी गुज़रे उमरकोट मां थो, जेको उमरकोट मां गुज़री पवणो आहे हाकड़े ढोरे में, हाकड़े ढोरे खां वीदो हेठि समूंड में। हाणे मसइलो इहो आहे त उमरकोट में बरसातूं जेके आहिनि उहे 700 मिलीमीटर खां मथे बरसाति पई आहे उमरकोट में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते। हाणे उमरकोट में हिकिड़ो त उमरकोट जी पंहिंजी जेका 11-12 लख जी पॉपुलेशन आहे उहा डिस्प्लेस थी आहे थर जे बेल्ट खे छॾे, ऐं बाक़ी उमरकोट में बाक़ी ज़िलनि जा माण्हू जेके आहिनि उहे उमरकोट में अची भितुनि ते वेठा आहिनि, छो त हिते उमरकोट जे इर्द गिर्द भितूं आहिनि, उते माण्हू अची मथे वेठा आहिनि पंहिंजा के पाल खाए अची उते वेठा आहिनि। हाणे तक़रीबन कोई 8 खां 10 लख पॉपुलेशन जेका आहे उहा डिस्प्लेस थियल आहे उमरकोट ज़िले जे अंदरि जी। ऐं असां कोशिशि इहा कई आहे रिलीफ जे हवाले सां जेतिरो गवर्नमेंट खां हिन वक़्तु छा थियो आहे त 2020-2022 जी थियो आहे त 2020 में 5-6 ज़िला मुतासिर थिया हुआ। हिन वक़्तु सॼो पाकिस्तान मुतासिर थियो आहे, पंजाब, केपी, सिंध, सॼी समूरी सिंध लपेट में आई आहे। त हाणे पाणी जेको आहे उहो सॼो घुमी मथियनि ज़िलनि जो अची उमरकोट ते प्रेशर कयो अथसि। हाणे असां उन में कोशिशि कई आहे हिकिड़ो त कया अथऊं माण्हुनि ते वधू पिया, उहा तव्हां सूरताल आहे अला माफ़ी जेका संपत्ति वारी सूरताल आहे माण्हुनि लाइ कोशिशि कयूं पिया
त कुझु NGOs आहिनि, कुझु इदारा आहिनि, उहे कुझु असांखे सपोर्ट कनि पिया, कुझु मुख़ैर माण्हू आहिनि जेके पंहिंजे तौर ते कनि पिया, बाक़ी मजबूरी तौर ते ॿी का बि जेका ॿियूं पॉलिटिकल पार्टियूं हेतिरियूं सारियूं आहिनि, मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त लख वोट करण वारो शाम कुरैशी PTI उनखे शहबाज़ गिल हथायो आहे, पोइ चाहे नेशनल मीडिया हुजे या चाहे नेशनल पॉलिटिक्स। माण्हू जेके हिते ॿुधा पिया आहिनि उन्हनि जो को ख़्यालु आहे। हाणे असांजी कोशिशि इहा आहे त हिकिड़े पासे रिलीफ जो कमु आहे, उहो त कोर्ट सॻोरी हाणे हवाले कयो आहे जजनि ते, हाणे उहे जज कंदा पंहिंजो रिलीफ जो कमु। असां मुंहिंजी जेका अटमोस्ट जेका प्रायोरिटी हिते इहा आहे त असां पाणी जा जेके कुदरती लंघ आहिनि उहे बहाल करायूं, जेके हिकिड़ो पाणी जेको भितुनि तरफ़ वञे थो सभु तरफ़ उहो पाणी रवानो कयूं। ॿियो ढोरे जा जेके लंघ आहिनि, हाकड़े पुराणे जेको दरिया हो हाणे ढोरो थियल आहे, उन जा लंघ असां बहाल कयूं, कुझु असां बंदि असां टोड़ाया आहिनि, हेठि जेके माण्हुनि जा कब्ज़ा हुआ कुझु कयूं पिया त पाणी रिशी ते पाणी निकिरे त माण्हू घरनि में वञी विया ऐं अॻियूं जेको खेत जो फसल आहे उहो थी सघे। जी सो मजबूरी तौर ते सूरत हाल इहा आहे, ऐं सूरत हाल तमामु ख़राबु आहे। यकीनन माण्हू वीचारा जेके 2020 मां अञा कोन निकिरी सघिया हुआ त मथां ही लपेट अची वई आहे ऐं इन लपेट में अची विया आहिनि बरसाति में। सूरत हाल इहा आहे। असांजी पंहिंजी पूरी कोशिशि आहे त असां मुकमिल तौर ते मिटिगेट कयूं पिया ऐं माण्हुनि खे रेस्क्यू करण जी कोशिशि कयूं पिया, पाणी कढण जी कोशिशि कयूं पिया। पाणी ताश आहे पाणी आहे। पहिरीं त असांखे टेंशन कल्ह राति ताईं इहो अॼु वञी कुझु रिलीफ मिलियो आहे त नारा कैनाल जेको आहे उहो फुल टुटण जी पोज़ीशन ते अची वियो। हाणे नारा कैनाल अची फर्श रेगुलेटर असांजा समूरा अचा ज़िला ॿुधी विया ऐं पाणी शहरनि जे मथां गुज़री वञे हा, पर उहो कंट्रोल थी वियो जो असां उनजी छंडड़ूं खोलाए पाणी असां पंहिंजी तरफ़। अच्छा शाहज़ाद, ही जेको तव्हां नेचुरल लंघनि जी ॻाल्हि कई, हिकु त उहो वॾो इशू आहे, उनजे करे बि तबाहकारियूं थियनि थियूं। ॿियो LBOD जो बि इन पासे मामिलो आहे, उनखे तव्हां कीअं था ॾिसो त उन ओवरटॉप थी चुको आहे LBOD, उन सां तमामु घणा नुक़सान थींदा? दादा LBOD जेको आहे हिकिड़ो पहिरीं ॻाल्हि त जनरल रियाज़ जे दौर में इहा वापदा जेका आहे उन मुल्क में तलूर कया आहिनि। हिकिड़ो वॾो तलूर जेको वापदा इहो कयो त इहो जेको LBOD ठाहियो इहो हिकिड़ो फॉल्टी आहे। हाणे उनजी लेवल जेका आहे उहा 10 फुट मथे बीठी आहे पंहिंजे सिम जी LBOD जी, ऐं हेठियां जेको हिननि जो पाणी आहे जेको ढोरे जो ऐं पुराण जो उनखे बची ॿुधसो ऐं हू खपे करे पई वधी जे मिपुखास सॼे इलाइक़े ऐं ॿियो इहो हाणे थियणो जो आहे असां उसमें गवर्नमेंट खे हिकिड़ो पूरो प्लान जेको आहे उहो सबमिट कयो हो त उनमें इहो हेठि जेको आहे उहो साइफन ठाहे ऐं ढोरे खे जेको आहे क्रॉस कजे त शकूर ढंढ पाणी वञे। त हाणे इहो LBOD जेका आहे वबा आहे जेका सिंध जे कंध में पियल आहे, इहा बुनियादी तौर ते ठहियल हुई त सिम जे पाणी खे निकाल वेंदी आहे। हाणे जॾहिं उहो बरसाती पाणी जॾहिं उन में दाख़िल थियो आहे, सिम जो पाणी अलॻि बरसाती पाणी अलॻि, त उनजी कैपेसिटी जेका आहे उहा साढा 4000 क्यूसिक या 5000 क्यूसिक जी आहे, पर हाणे हुन में पाणी 7-8000 क्यूसिक आहे। त हाणे हुन में उहा सलाहियत ई कोन्हे त उहो पाणी सघे। त इहो मजबूरी तौर ते असां अॻ में 2020 में बिलावल साहिब आयो हो ऐं CM साहिब हुयो, असां इहो सबमिट कयो हो प्लान त हीउ मुकमल हिकिड़ो ड्रेनेज जो प्लान आहे जेको खॿे पासे जे दरिया जे जेके ज़िला आहिनि उन समूरे जो पाणी समुंड ताईं कढंदो। सही, ठीकु आहे। आहे। उहो पैसा न हुजण जे करे थियो कोन, सिंध गवर्नमेंट एतिरो वसाइल कोन हुआ ऐं मथे इमरान खान जी हुकूमत हुई, उन्हनि खे ख़ुशि कोन हो त उन्हनि खे घुमाइण रिलीफ ॾियणो आहे त उहो थियो कोन, PSCC मां पैसा न मिलिया। तो हाणे इहो आहे त हाणे त इहो जेको आहे लंघ इहे पाणी जा कंदा, इहे जेसिताईं मुस्तक़िल लंघ बहाल न थींदा या हर साल बरसाति पवंदी त हर साल बिल्कुलु। अच्छा शाहज़ाद, तव्हां तालीम जा बि सूबाई वज़ीर आहियो, तमामु वॾो हिन वक़्तु जेके रिलीफ कैंपूं थियनि थियूं अक्सर स्कूलनि में थियनि थियूं, स्कूल केसि ताईं बहाल थी सघंदा, तालीम जो केतिरो नुक़सानु थी रहियो आहे, उन ते बि तव्हांजी कुझु सर्वे आहे? दादा बिल्कुलु आहे। ऐं अॼोकी जेका असां पंहिंजी सर्वे कराई आहे, मज़ीद सर्वे हले पई, पर इनिशियल जेका सर्वे असां कई आहे उन 45000 स्कूल मां असांजा 25000 स्कूल हिन वक़्तु जेके आहिनि उहे या त रिलीफ कैंपुनि में आहिनि या उहे तबाह थी चुका आहिनि। तक़रीबन 11000 स्कूल मुकमिल तव्हां सम्झो त हाणे उन कंडीशन में ई कोन ख़तमु थी चुका आहिनि पाणी जी। हाणे इहो वॾो हिकिड़ो अलार्मिंग सिचुएशन आहे त हिन फेज़ मां निकिरी वियो माण्हू वञी सुबुह जो आबाद 20,000 स्कूल ठाहिण लाइ असां वटि फंड आहिनि कोन। कंडीशन ख़राबु हुई
जंहिंमें असां कोशिशि कई स्कूल जेतिरा बहितर थी सघनि, पर हाणे 20,000 स्कूल जो मलबो असांजे साम्हूं आहे ऐं जी इन जा ॿार जेके आहिनि मुतासिर थींदा। हाणे उन लाइ असांखे जॾहिं पाणी लथो त जी असांखे स्कूल टैंक ते खणा ईंदा आहिनि, स्कूल टैंक हूंदो करिणो पवंदो, असीं गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कंदासीं, आलू खे रिक्वेस्ट कंदासीं, आलू जेके कंदासीं त असांखे उहे जेके टैंक्स प्रोवाइड कनि, स्कूल टैंक, जी छो त उहे बिल्डिंग्स जेके आहिनि तक़रीबन ख़तम थी चुकियूं आहिनि, उन में ॿारनि खे असीं विहण जी त ठीक इहे असांखे जेकॾहिं स्कूल टैंक्स मिलंदा जी त असीं घटि में घटि पंहिंजे ॿारनि जी पढ़ाई डिस्टर्ब न थिए, उन कम खे अॻिते वधाए सघंदा। बिल्कुलु बिल्कुलु शाह साहब, वॾी महिरबानी सरदार शाह साहब तव्हांजी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, असांखे हाणे हसनैन मिर्ज़ा साहब जॉइन कयो आहे, GDA अॻवान आहिनि, MP आहिनि। अस्सलाम वालेकुम हसनैन साहब। वालेकुम सलाम। हसनैन साहब, LBOD ते हूअं त तबाहकारियूं आहिनि बरसाति जूं सॼी सिंध जे अंदरि, LBOD जे हवाले सां बि तमामु घणियूं दाहूं अचनि पियूं, आवाम परेशान आहे। तव्हां LBOD इन पासे खे विज़िट्स कयो आहे, छा सूरत हाल ॾिसो पिया, ज़मीनी हक़ीक़तूं था? जॾहिं खां ही विस्कारो थियो आहे त असीं बदीन वासी सभु बाक़ाइदगी सां चौकीदारी ॾियूं पिया, NMD ते, LBOD ते, शेख मंज़ूर जे मुख़्तलिफ़ बंदनि ते, ऐं सॼी हिते सरज़मीन जी हालात अगरि आउं तव्हांजे साम्हूं पेश कयां त मशीनगिरी कुझु जेको ॾिसण में आई आहे हुकूमत जी, उहा सभु हली आहे मीरपुर ऐं परसाकर जे बंदनि ते। बदीन जे बंद खे ॼाणी माणी ईअं लावारिस छॾियो वियो आहे, लिहाज़ा भले अगरि पाणी पलटे थो त हिन पासे पलटे। हाणे हिकिड़ी बारिश बि थी आहे, तबाहकारी हिकिड़ो कुदरती आई आहे, हुनमें असीं सभु पंहिंजे भाउरनि सां, सिंध वासियुनि सां, सभिनी सां एक बराबरि बीठा आहियूं। बट हिते अॼु अरबाब लुत्फुल्ला साहब जेको फोकल पर्सन बि आहिनि ऐं एक्शन में शौक़ बि रखनि था बदीन वारे पासे, टंडे बागे वारे पासे, हू मनसूबो बंदी ठाहे करे हिते आया आहिनि जो अॼु राति इम्कान आहे कि LBOD DRD 245 खां वेंदे 269 जे विच में कंहिं बि टाइम ऐं कंहिं बि जाइ ते हुकूमत जी तरफ़ां कट खणी पाणी खे उबतो वाहे करे नेचुरली पाणी जो फ्लो फ्रॉम नॉर्थ टू साउथ आहे समुंड ॾांहुं। ही कट लॻंदो नॉर्थ साइड ते अननेचुरली पाणी खे पखेड़ करण था चाहिनि। सिर्फ़ इहो पर्पज़ आहे कि बदीन ज़िलो ॿुॾे, छो जे हुननि हिननि जे कूड़े मैंडेट खे घड़ी घड़ी रिजेक्ट कयो आहे, हिन जी गंदी सियासत खे घड़ी घड़ी रिजेक्ट कयो आहे। उनजी सज़ा तौरु हथ वठी करे हिते जे माण्हुनि खे तक़रीबन इहो 1.5 लख आबादी आहे बदीन ज़िले जी जेको यकदम मुतासिर थींदी। खुदारा जेको आफ़त कुदरती आई आहे उहो सभु पाण गॾु पिया भोॻियूं, बट हथ वठी करे अगरि केरु सम्झे थो कि हू असांखे बदीन ज़िले खे ॿोड़े सघे थो पंहिंजे सियासी अज़ाइम हासिल करण लाइ, ऐं उन्हनि खे ॿुधाइणु चाहियां थो कि असीं बि बग़ैर जहिड़े जे हिननि खे ईअं खुलो घस कोन छॾींदासीं। पाण ते बीठा आहियूं, बंदनि ते चौकीदारी कंदासीं, ऐं जे गैर कानूनी, गैर इख़लाक़ी, गैर इस्लामी के तरीक़े सां अची ही असांजे ॿारनि खे हुननि जी जान ऐं हुननि जे मुस्तक़बिल खे दाव ते लॻाए असांखे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि था पिया कनि, त पहिरीं असीं बीठा आहियूं, असां मां गुज़री करे पोइ असांजे माण्हुनि जो नुक़सानु पहुचायूं। अच्छा हसनैन साहब, नेचुरली तव्हां जेके लंघनि जी ॻाल्हि कई त ओॾे पाणी नथो छॾियो वञे, उन जा सबब छा आहिनि? नेचुरली लंघ बंदि आहिनि शुरू खां वठी, उन ते कब्ज़ा थी चुका आहिनि, या उते रस्ता मौजूदु आहिनि ऐं उनखे पाणी छॾियो न पियो वञे? जी, ओरिजिनली जेको क़दीमी ढोरो पुराण सॾाए थो उहो हिकिड़े नेचुरल वाकिरे में ज़िग ज़ैग शेप में संगड़ ज़िले खां शुरू थींदे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदे उहो वञी समुंड ॾांहुं वाया शकूर ढंढ थींदे पोइ वरी रन ऑफ कच्छ में लहंदो हो। जॾहिं LBOD जो मनसूबो ठहियो 80 जी ॾियारी में त उहो ठहियो सिधी लाइन में। हुन तक़रीबन बदीन ज़िले में 6 पॉइंट अहिड़ा आहिनि जिते पुराण जे वाकिरे खे LBOD विचां कट कंदे ऐं उनजो बंदि अची वियो, उनखे ऑब्स्ट्रक्शन्स पैदा थी विया। 2011 जी महाबोर्ड खां पोइ असीं हर फोरम ते ऐं मुतअद्दिद दफ़ा इहो गुज़ारिश कंदा रहिया आहियूं अरबाब इख्तियार खे, हिननि सिंध हुकूमत खे, कि हिते एटलीस्ट जेको फ्लडिंग जो रेन फ्लड अचे थो हुनजे लाइ ढोरे पुराण जो वाकिरो बहाल कयो वञे। मगर अॼु ॾींहुं ताईं साईं हिन बारिश खे बि 15 ॾींहं थिया आहिनि, हिकिड़ी एक्सकवेटर मशीन ढोरे में कोन लथी आहे। हुते मुकमल तौर ते हाणे माण्हू आबाद थिया आहिनि, ॻोठ आबाद थी विया आहिनि,
ज़मींदारी बंदि ठही विया आहिनि, इंफ्रास्ट्रक्चर जी ऑब्स्ट्रक्शंस आहिनि, रोड रस्ता आहिनि, पुलियूं आहिनि, वाटर कोर्सेस जी मोटरूं आहिनि, पोइ हुनखे ऑब्स्ट्रक्ट करे वेठा आहिनि। हीअ अंधी, नालाइक ऐं करप्ट तरीन हुकूमत जेकी आहे हुन हींअर बि इमरजेंसी जी सूरत हाल में बि को कोशिश कोन कई आहे कि ढोरे पुराण जे वाखरे खे बहाल कयो वञे। हाणे अची हिननि सूरत हाल इहा पैदा कई आहे जो या त वॾे पैमाने ते हिन पासे तबाहकारी थींदी या हुन पासे तबाहकारी थींदी। हिन में आउं रुगो अपील इहो करणु थो चाहियां कि तव्हां खां मथे हिकिड़ी ताक़त कुदरत जी आहे, तव्हां खां मथे हिकिड़ो निज़ाम कुदरत जो आहे। खुदारा कुदरत जे निज़ाम सां गॾु हलो त सिंध जो घटि में घटि नुक़सानु थिए। अगरि तव्हां पंहिंजी मनमानी ऐं मन मस्ती करण जी कोशिशि कंदो त हरू भरू इहो ग़रीब अबोझ सिंधड़ी जा माण्हू जेका आहिनि इहो तव्हांजी नालाइकी लोड़ींदा। ठीकु आहे हसनैन मिर्ज़ा साहब, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, असांखे हाणे फ़याज़ बुट साहब जॉइन कयो आहे, फोकल पर्सन बि आहिनि, सूबाई सलाहकार आहिनि सिंध जा। अस्सलाम वालेकुम बुट साहब। फ़याज़ बुट साहब, कहिड़ी सूरत हाल पिया ॾिसो, तमामु वॾो लाज़मी आहे, नुक़सानु थियो आहे? गंभीर आहे, तव्हांखे पाण ख़बर आहे 2 महीने खां जेके तेज़ मुसलसल बारिशूं पवनि पयूं हिते असांजी सिंध जा ॻोठनि जा ॻोठ, शहरनि जा शहर, जेके तव्हांजा घोटकी खां वठी सभु बुरे हाल में आहिनि। हाणे जॾहिं बलूचिस्तान जो पाणी बि असांजे शहदारकोट खां थींदो, कंबर खां थींदो, असां खां थींदो, पहुचंदो आहे पंचुर में। हाणे असां वटि उहो पाणी अलॻि सां अॼु खां कनेक्ट थियो आहे, पर इहा 2 महीननि खां बरसाति असांजे तालको असांजे ज़िले खे ॾाढो परेशान कयो आहे। 7 ॾींहं 5 ॾींहं मुसलसल बरसाति जे करे असां मारूड़नि जा, जहांगीरनि जा घर टही नारजी आहिनि ऐं ॿियो ॾाढी तकलीफ़ में ॾेई रहिया आहियूं असांजो ज़िलो खां बेहड़े कंहिंजा। जी जी, अच्छा फ़याज़ साहब, FP बंद जी मां सूरत हाल मालूम कंदुमि तव्हां खां। सुप्रियो बंद आहे, MNV ड्रेन आहे, इन्हनि जी छा सूरत हाल आहे? जी हा, तव्हां कल्ह FP बंद ते जेका थियो ब्रिज, उन खां पोइ इहो पाणी ईंदो आहे सिधो एवेन्यू ड्रेन ते। एवेन्यू ड्रेन खे सेंट्रल गवर्नमेंट कढी आहे, उन मां बि क्वांटिटी में पाणी अगरि वधी वेंदो आहे त पोइ सेकेंड लाइन आहे असांजी सुप्रियो। हाणे सुप्रियो ते असांजी सेकेंड लाइन आहे, पोइ उन खां पोइ जेकर पाणी वधंदो त पोइ शहरनि जे लाइ नुक़सानु जी। तो पाणी जेका असांखे आबपाशी वारा ॿुधाइनि पिया त पाणी जी क्वांटिटी तमामु अच्छा अच्छा, असांखे अॻे ई बरसातुनि में हर ॻोठ में हर जेके असांजा पॉन्ड्स आहिनि सभु भरियल आहिनि। रोड असांजा अॻे ई हिन में फ्लड जे करे ॿुॾिया आहिनि। पाणी जे करे ॿाहिरां आयो असांखे सूरत हाल चङी नज़र अची। अच्छा फ़याज़ साहब, हींअर जेकी सूरत हाल अचे पई या मालूमात मिले पई त फरीदाबाद जा केतिरा ई ॻोठ पाणी हेठि आहिनि। हिन वक़्तु मां तव्हां खां मालूम कंदुमि, जीअं ख़ैरपुर नाथन शाह में माण्हू ख़ौफ़ज़दा आहिनि, लाज़मी आहे 2010 में जो ॿुधो, उन जे करे हिन वक़्तु ख़ैरपुर नाथन शाह जी कहिड़ी पोज़ीशन बीहंदी, मेहर जी कहिड़ी पोज़ीशन बीहंदी, शहरनि जी कहिड़ी पोज़ीशन बीहंदी? ॿुधी वई, ॿुधो न, केन शाह तालको सॼो ॿुधियो पियो जी। ये ॾिसो न, मेहर तालको वाहिद तालको आहे जंहिंजी होॾा इंडस रिवर में बि 6 लख क्यूसिक पाणी वञे पियो जी। हेॾां बि जेको ॿुधण में आयो आहे त 6 खां 7 लख क्यूसिक हितां गुज़रंदो कच्छ मां। माना 2 रिवर असांजी मेहर तालके मां गॾु पिया वञनि, तो तक़रीबन असांजा 6-7 लख माण्हू जे असांजा माना मुतासिरीन आहिनि। 3 खां 4 लख असांजा केन शाह बि आहिनि। मतिलबु कि ॾाढो हिते सूरत हाल तमामु संगीन आहे। अच्छा, रेस्क्यू ऐं रिलीफ जे हवाले सां कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि? जी हा, असां टैंक्स बि प्रोवाइड आहिस्ता आहिस्ता कंदा पिया वञूं ऐं प्लस में जेके असांजा कच्छ मां असांजा मरोड़ा आहिनि उनखे खणी गवर्नमेंट जेके स्कूल आहिनि, हॉस्पिटल आहिनि या जेके पकी जॻह हुननि में हुनखे शिफ्ट कयो आहे। नेवी वारनि खे घुरायो आहे जेके पोर्ट्स में हुननि खे रेस्क्यू कनि पिया। मतिलबु कि फरीदाबाद वारे पासे में असांखे ॿोॾा उहा ॾाढी मुश्किल सूरत हाल असांखे होॾे कच्चा साइड ते पिया आहे, जेको इंडस रिवर जे तां वञे पियो उते बि असांखे सेम काफ़ी ॻोठ असांखे मुतासिर थी आहे। अच्छा फ़याज़ साहब, तव्हां 2010 जी ॿोॾि बि ॾिठी, उन खां अॻु जी ॿोॾियूं बि ॾिठियूं, सूरत हाल तव्हांखे छा पाणी अञा वधंदो नज़र अचे थो? सूरत हाल ॾिसो न, हिकिड़ी ॿोॾि हुई असांजी ठीका 2010 में बि ॿई पासा असांजी ॿोॾि हुई, पर उन में फ़र्क़ु इहो हो कि 2 महीननि असांखे बरसाति तंग न कयो हुई। 2 महीननि खां मुसलसल 6 ॾींहं 4 ॾींहं बरसाति पए बि असां अॻे ई ॻोठनि जा ॻोठ तबाह थिया आहिनि, माण्हू जा घर ॾेई विया आहिनि। उहा सूरत हाल बारिश वारी अॻे कान हुई, पोइ बि असांखे अॻे नुक़सानु पतो हिन वारे मूंखे अंदाज़ो नथो थिए नुक़सानु केतिरो थींदो। अलाह खे वरी बि असां ॿधायूं पिया, अलाह ई रहम कंदो। ठीकु आहे फ़याज़ बुट साहब, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, असांखे हाणे DG PDA में सैयद सलमान शाह साहब जॉइन कयो। अस्सलाम वालेकुम शाह साहब।
वालेकुम अस्सलाम। शाहज़ाद, वज़ीर आज़म साहब अॼु सखर पहुता, तव्हां बि उते मौजूदु हुआ। केतिरो नुक़साननि जे हवाले सां तव्हां ब्रीफिंग ॾिनी ऐं उन हवाले सां कहिड़ा नवां फ़ैसिला थिया? नुक़सान जे हवाले सां ब्रीफिंग त प्राइम मिनिस्टर साहब खे जेको आहे उहो मजबूरी तौर ते ॾिनी वई, जंहिंमें अमवात जेके थिया आहिनि 30 खां मथे अमवात थी चुका आहिनि, 900 माण्हू ज़ख़्मी थी चुका आहिनि। घरनि जो जेको अंग अखर हेसि ताईं आहे उहो जो टोटल एस्टिमेशन आहे पर प्राइम मिनिस्टर साहब खे ॿुधायो वियो कि तक़रीबन जेके असांजा कचा घर जेके बि आहिनि उहे कंहिं न कंहिं सूरत में या त मुकमल तौर ते या जेका उहो तक़रीबन जुज़वी तौर ते यकीनन उनखे नुक़सानु पहुतो आहे। इन खां अलावा रोडनि जे बारे में ॿुधायो वियो, रस्तनि जे बारे में ॿुधायो वियो। 10,000 किलोमीटर रोड, तक़रीबन 45 पुलूं ऐं इन खां अलावा जेकी ज़मीनूं जेके मुतासिर थियूं आहिनि जंहिंमें कॉटन 100% तबाह थी वई आहे, कजी जी फसल 100% तबाह थी वई आहे, कणिक सां इहे 18 खां 27% मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वेरी करे थी उहा तबाह थी वई आहे। इन नुक़सान जे बारे में ॿुधायो वियो ऐं जेके फ़ैसिला थिया उन्हनि में प्राइम मिनिस्टर साहिबु तमामु जो वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां आया हुआ ऐं उहो हिकु 15 अरब रुपए जो ऐलान करे रहिया स्टेशन ते छॾीनि था त जीअं माण्हुनि खे जल्द खां जल्द रिलीफ पुॼायो वञे। ऐं इन खां अलावा उन्हनि NDMA खे हिदायतूं कयूं कि तक़रीबन 1 छह गाॾियूं NDMA खे रिसीव थियूं आहिनि उहो फौरन सिंध खे तव्हां रवाना कयो। जेकी पाणी साफ़ पाणी जो ऐलान कयूं उहो किथां डोनेशन मिली आहे उहा उनजो 80% जेको आहे उहो सिंध खे ॾियनि ऐं 20% जेको आहे उहो बलूचिस्तान खे ॾियनि। इन खां अलावा जेको अर्लियर पैकेजिस हुआ कि जेके बि ज़िला जेके मुतासिर आहिनि उन्हनि ज़िलनि जी 60% आबादी खे हुकूमत फेडरल हुकूमत बिस्क जे थ्रू 24,000 रुपया उहो हर फैमिली खे मिलंदा वन टाइम। इहे मेन ऐलानात हुआ जेके वज़ीर आज़म साहब कया। बाक़ी इन खां अलावा इन ॻाल्हि जो बि उन्हनि चयो कि जेको रिकंस्ट्रक्शन जे लाइ फेडरल गवर्नमेंट मदद करे सघी, जॾहिं डिटेल सर्वे थी वेंदा त उनजी का स्ट्रेटेजी ठाही वेंदी ऐं उन में फेडरल गवर्नमेंट ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट ऐं फॉरेन डोनर्स ऐं फॉरेन एजेंसी सां मिली करे दोबारा बहाली तरफ़ कीअं सूबो वञी सघे उनजे लाइ इक़दाम थिया वेंदा। अच्छा शाहज़ाद, जेको वज़ीर आज़म साहब ऐलान कया आहिनि उन ते अमल कॾहिं जेको जीअं फंड्स जो ऐलान थियो, रक़म जो थियो, त इहो मुंतकिली आवाम ताईं केतिरे वक़्त में थी सघंदी? आवाम ताईं मुंतकिली मुंहिंजे ख़्याल में जल्दी थी वञणु घुरिजे। उन जो रीज़न इहो आहे पर मतिलबु आवाम ताईं पैसा त मुंतकिल थींदा पर आवाम ताईं ग्राउंड ते मुंतकिली में जेके असांजा हैंडीकैप्स आहिनि उहे असां प्राइम मिनिस्टर साहब खे ॿुधाया ऐं उन खां अलावा पहिरीं चीफ मिनिस्टर साहब पाण बि हर फोरम ते ॿुधाईंदा रहिया आहिनि कि जीअं हाणे हिन वक़्तु जेको मेन मसइलो असांजो आहे उहो माण्हुनि खे शेल्टर ॾियणु आहे। शेल्टर जेको ॾिनो वेंदो आहे उहो टेंट जी सूरत में हर फैमिली खे हिकिड़ो टेंट ॾिनो वेंदो आहे कि घटि में घटि पंहिंजो सर आसमान खां बचाए सघनि, उन खां हिकिड़ो मतिलबु सायो अची वञे। पर उन टेंट जी अवेलेबिलिटी तमामु घटि आहे मार्केट में। जेकी प्रोडक्शन आहे उहा फुल कैपेसिटी ते हलनि पियूं सभिनी फैक्ट्रीज़ जूं ऐं जेकी उनजी अवेलेबिलिटी हेसि ताईं असां करे सघिया आहियूं उहा तमामु घटि आहे। त इहे हैंडीकैप्स ॿुधाया विया। पोइ हिकिड़ी ॿी बि गुज़ारिश कई हुई प्राइम मिनिस्टर साहब खे कि इन ते थोरो सो एक्सप्लाइट करायो वञे कि कुझु टैक्सनि में छूट मिली वञे। छाकाणि हीअं जेको असां जेको बि रिलीफ जे वक़्त ते जेको सामान ख़रीद कयूं था उन ते असां 24% असां रुगो टैक्स था ॾियूं। त जेको हुकूमत अॻे ई एतिरे मुश्किल हालात में आहे कि एतिरो एक्सपेंडिचर थी करे हिननि रिलीफ उन शयुनि ते त उनखे थोरो कट ऑफ करण जे लाइ उन घटि करण जे लाइ घटि में घटि फेडरल गवर्नमेंट टैक्स में जे मद में छूट ॾिए। त उन ते मुंहिंजे ख़्याल में हू ज़रूरु वञी डिस्कस कनि। हल्का जेके बुज़ुर्ग आहिनि उन्हनि सां जेको डिसीजन थियो उहो असां आगाह कयो। अच्छा शाहज़ाद, ख़ैमनि जी जीअं तव्हां चओ था अवेलेबिलिटी घटि आहे या नेड्स आहिनि या ॿियो सामान आहे, त पोइ इन जो हल कीअं निकिरंदो? किथां तव्हां घुराईंदव, किथे त कंहिंसां तव्हां राब्तो कयो आहे? असांजी कोशिशि आहे त असां ईरानी हुकूमत सां बि राब्तो कयो आहे। असां ॿाहिरियां मुल्क में जिते चाइना वग़ैरह में टेंट ठहनि था वॾी मक़दार में मौजूदु आहिनि उनजे लाइ जेको आहे न असां राब्ता कयूं पिया। जीअं चाइना में आहिनि कंपनीज़ जेके मास प्रोडक्शन करे सघनि थियूं ऐं जल्द खां जल्द पुॼाए सघनि थियूं त उन्हनि सां राब्तनि में आहियूं। त होपफुली ही इशू जेको आहे असां हिकु ॾींहं में जेको सोल्यूशन आहे। फ़िलहाल त असां तक़रीबन 3 लख ख़ैमनि जो त पाकिस्तान में ऑर्डर करे चुका आहियूं। त उहे जेके 3 लख ख़ैमा आहिनि उनजी स्पीड अञा ताईं प्रोडक्शन में उनमें अचण में अञा पेस पकड़ण में 2 खां 3 ॾींहं पधर लॻंदा। हाणे जीअं मूं 19 तारीख़ ते तक़रीबन 2 लख टेंटनि जो ऑर्डर कयो
जेका हार्डली मूंखे या ताईं 6,000 मिली सघिया आहिनि। हुन में इहो आहे की जेकी आहे इनिशियल स्टार्ट कंदी आहे जेको टेस्ट पकड़ में 7-8 लॻंदा आहिनि। असां 2-3,000 पर डे आहे उहो वधाए करे असां 10,000 ताईं खणी वञूं त जीअं 15 खां 20 ॾींहंनि में या महीने अंदरि असां जेको घटि में घटि 3 लख आवाम खे मुहैया करे बिल्कुलु शादाब, तमामु वॾी तबाहकारियूं आयूं आहिनि, माज़ीअ जा मिसाल टुटी चुका आहिनि, त तव्हां विज़िट्स बि कयो पिया, सम्झो छा था त केतिरी खाद खुराक जी केतिरे ॿिए सामान जी हिन वक़्तु आवाम खे ज़रूरत आहे? सॉरी तव्हांजी आवाज़ ट्रेवल थो कयां तव्हांजी आवाज़ सवाल सही सम्झ वरी सां रिपीट कंदा? जी शाह साहब, मूं तव्हां खां मालूम पियो कयो त मुंहिंजो तव्हां विज़िट्स कयो पिया त हिन वक़्तु आवाम खे खाद खुराक जी, सामान जी, नेट्स जी, इन्हनि जी टेंट जी केतिरी ज़रूरत महसूसु कयो था त हिन वक़्तु एतिरो सामान मिलणु घुरिजे आवाम खे? जनाब हींअर जेको एस्टिमेटेड आहे तक़रीबन 15 लख जेको आहे उहो माण्हुनि खे फैमिलीज़ खे इन शयुनि जी ज़रूरत आहे जंहिंमें जेको कैमरा वारा थी विया ऐं खाद खुराक जी शयूं 15 लख घटि में घटि इहो मुंहिंजो एस्टिमेट आहे। अञा ताईं डिटेल सर्वे थियो ई कोन्हे। जेके भाॼी जेकी मुतासिर थी आहे हुन सां जेके लंगर इकठा कया विया आहिनि त 15 लख 15 लख फैमिली जो मतिलबु आहे कि असांखे घटि में घटि 15 लख सेवा खपनि। उनजो ऑल्टरनेटिव तो कढे विया सेवा जेके सर्कुलिंग शीटूं हूंदियूं आहिनि उहे तयारु थी सघनि जेके असां उनजा तमामु घणा ऑर्डर स्पेशल आहिनि ऐं उन जी अचण जी रफ़्तार आहे 50 खां 60,000 सर्कुलिंग शीटूं वटि 5-6 ॾींहं में पहुची चुकियूं आहिनि। 2-3 मेन मैन्युफैक्चरर आहिनि कराची में ऐं लाहौर में ऐं कुफूर में उनखां सुभाणे मुंहिंजी मीटिंग आहे त जीअं असां उनखे वॾा ऑर्डर प्लेस कयूं असांखे सर्कुलिंग शीटूं ॾेई सघनि। जेसिताईं मच्छरदानी जो तालुक़ु आहे त अहिड़ी तरीक़े सां मच्छरदानी जे लाइ बि असां ॻाल्हि कई आहे ऐं ऑर्डर प्लेस कयूं पिया, पर अॼु सुठी ख़बर इहा ॿुधाई प्राइम मिनिस्टर साहिब खे तक़रीबन 14 लख मच्छरदानियूं अगरि अची थियूं वञनि फेडरल गवर्नमेंट जी तरफ़ां बि असांखे पोइ असांजे लाइ काफ़ी ईज़ी थी वेंदो हिन बर्डन खे शेयर करण में ऐं माण्हुनि खे रिलीफ जल्दी पुॼाइण में। ठीकु आहे शाह साहब, वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। नाज़िर, इंतिहाई अहम सूरत हाल आहे सिंध जी, बंदनि जी सूरत हाल, FP बंदि हुजे, LBOD जी सूरत हाल ते असां ॻाल्हि ॿोल कईसीं, पाणी जेके ओवरटॉप आहे, मंछर जी सूरत हाल बि इंतिहाई ख़तरनाक आहे। हिन समूरी सूरत हाल में लाज़मी आहे अॼु इजलास बि थिया आहिनि, वज़ीर आज़म बि पहुतो आहे, फ़िज़ाई जाइज़ो बि आहे, सिंध हुकूमत टेंट सिटीअ ठाहिण जो बि ऐलान कयो आहे। कुदरती लंघनि जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थी। कुदरती लंघ बहाली तमामु ज़रूरी आहे। उन जे करे पाणी कुदरती लंघ बंदि थियण सबबु, कब्ज़नि सबबु पाणी जेको आहे उन जी छोड़ न पई थी सघे। उन जे लाइ तमामु जल्द प्लानिंग जी ज़रूरत आहे त जीअं कुदरती लंघ बहाल थियनि। इन खां सवाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको जीअं हर साल घारा पवनि था, बंदनि खे बहितर करण जी ज़रूरत आहे, आबपाशी निज़ाम जी, ड्रेनेज जी, सेवरेज जी, समूरनि ते हिकु वॾी प्लानिंग जी ज़रूरत आहे। जीअं हर साल जॾहिं बरसातूं अचनि थियूं तमामु वॾियूं तबाहकारियूं अचनि थियूं। हिन वक़्तु जेकी सिंध जे अंदरि जेकी दांह आहे, रेस्क्यू जो अमल उनखे फाइनल कयो वञे, उन ते अमल कयो वञे। रिलीफ जो जेको मसइलो आहे उहो, रिहेबिलिटेशन जा जेके मामला आहिनि, बहालीअ जा, उन्हनि खे आवाम खे बहालीअ तरफ़ जीअं घर उन्हनि जा ठाहे ॾियणु, उन्हनि जे रोज़गार जी बहाली। त जीअं हेॾी वॾी तबाही आई आहे, किरोड़े माण्हू तबाह आहिनि, माल लुड़ी वियो आहे, घर उन्हनि जा लुड़ी विया आहिनि, फसल जेके आहिनि उहे केॾा वॾा तबाह थिया आहिनि। उन में चांवर हुजे, कणिक, समूरा जेके कपह हुजे, कमंद हुजे, उहे सभु तबाह आहिनि। कणिक जा जेके गोदाम भरियल आहे उन्हनि जे मथां जॾहिं उहे गोदाम ख़राबु थिया आहिनि, ईंदड़ वक़्त में कणिक जो प्रॉब्लम थी सघे थो। उन जे करे मुल्की सतह ते बि ज़रूरत आहे त सिंध बलूचिस्तान ऐं तबाहकुन जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि जे लाइ परघोर लधी वञे, प्लानिंग्स ठाही वञे ऐं आलमी सतह ते बि हिननि जेके धरतियूं आहिनि, हितां जा जेके माण्हुनि जा मसइला आहिनि, बरसाति तबाह, आलमी सतह ते बि मदद थिए त जीअं तबाह थी वियल जेके माण्हू आहिनि उहे ॿीहर बहाल थी सघनि। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।